नए चूंडियल सदर आसिफ अली ज़रदारी मुल्क जे 14 सदर तौर हलफ खणी वरितो। चीफ जस्टिस काज़ी फैज़ी सां नए चूंडियल सदर खे हलफ खणायो। तक़रीब में वज़ीर आला शहबाज शरीफ, नवाज शरीफ, बिलाल भुट्टो ज़रदारी, स्पीकर अयाज सादिक, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी खे शिरकत कई। अॻूणे सदर आरिफ अलवी, बख्तियार भुट्टो ज़रदारी, आसमा भुट्टो ज़रदारी, पंजाब जे वज़ीर आला मरियम नवाज़, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह समेत इत्तेहादनि पार्टियुनि जा सरबराह ऐं अस्करी क़यादत शिरकत कई। चीनी सदर शी जिनपिंग जूं आसिफ अली ज़रदारी खे पाकिस्तान जो सदर चूंडण ते वाधायूं। चीनी सदर पैगाम में चयो आहे त पाक चीन दोस्ती तारीख़ी ऐं अवाम जो खज़ानो आहे। पाकिस्तान ऐं चीन सुठा पाड़ेसरी ऐं बिरादर मुल्क आहिनि। ॿिन्ही मुल्कनि सीपैक जी तामीर में असरायता नतीजा हासिल कया। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार हासिल करण लाइ आसिफ अली ज़रदारी सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ रमज़ान रिलीफ पैकेज 7.5 अरब रुपयनि खां वधाए 12 अरब रुपया करे छॾियो। रमज़ान रिलीफ पैकेज वधाइण खां सवाइ उन जो दाइरो बि वधाइण जी हिदायत। यूटिलिटी स्टोर्स ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सां गॾु मोबाइल यूनिट्स बि सस्ते अघ ते खाधे पीते जूं शयूं फ़राहम कंदा। वज़ीर आज़म हिदायत कई त वधि खां वधि ग़रीब, बेपच ऐं हक़दार माण्हुनि ताईं रमज़ान रिलीफ पैकेज पहुचायो वञे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी हिदायत ते मुनाफ़े खुरनि ख़िलाफ़ कार्रवाई। कमिश्नर कराची 6 खां 9 मार्च ताईं इज़ाफ़ी अघ वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाइनि जी रिपोर्ट पेश करे छॾी। कमिश्नर जो चवणु आहे त कराची डिवीज़न जे समूरनि ज़िलनि में इज़ाफ़ी अघ वठंदड़नि ते ॾंढ मुक़ररु कयो वियो। सऊदी हुकूमत बलोचिस्तान जे ॿोॾि मुतासिरनि लाइ इमदादी सामान फ़राहम करे छॾियो। सऊदी अरब जे सफ़ीर सामान बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ भुगटी हवाले कयो। सरफराज़ भुगटी चयो आहे त ग्वादर में बरसातुनि सबबि वॾी तबाही आहे। 20 ॾींहनि अंदरि हिकु मुतासिर जे नुक़सान जो इज़ालो कंदासीं। पेशावर जे बोर्ड बाज़ार में बारूदी मवाद जी मुंतक़िली दौरान धमाको, 2 मुबैना दहशतगर्द मारिजी विया, 1 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि धमाके में को बि आम शहरी ज़ख़्मी नाहे थियो। मुबैना दहशतगर्द बारूदी मवाद मुंतक़िल करे रहिया हुआ त धमाको थी पियो। धमाके में 4 खां 5 किलो बारूदी मवाद इस्तेमालु कयो वियो। शिकारपुर ज़िलो अगवा जी इंडस्ट्री बणियल। धाड़ेलनि हथां अगवा थियल 8 ॼणा बाज़ियाब न थी सघिया। वारस सरापा एहतिजाज। शिकारपुर जे जुनून शरीफ़ मां 4, लखी गुलाम शाह मां 2 ऐं खानपुर मां अगवा थियल 2 ॼणा धाड़ेलनि जे चंबे में कैद। मुगवी अली नवाज़, इसरार ब्रोई, मासूक लाचारी, मंज़ूर लाचारी ऐं ॿियनि जे वारसनि जो एहतिजाज। बाज़ियाबी जी घुर। शिकारपुर में बदअमनी ख़िलाफ़ वापारियुनि जी सॾ ते शहर में शटरबंद हड़ताल। मुख्य कारोबारी मर्कज़ बंदि रहिया।